बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, सिक भरियो सलाम क़बूल कंदा। इन दुआ सां जिथे हुजो सदा ख़ुशि हुजो, आबाद हुजो, महकंदा रहो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ तव्हांजी ख़िदमत में 21 क़िस्तुनि सां असां पेश करे चुका आहियूं। अॼु उन सीरीज़ जी 22वीं क़िस्त तव्हांजे नज़र, इन उमेद सां त तव्हांखे ज़रूरु क़िसा पसंदि ईंदा हूंदा ऐं इहा ई उमेद सां कयूं त ईंदड़ क़िसा इन्हनि खां बि वधीक दिलचस्प हूंदा। तव्हां सिर्फ़ु असांजी हौसला अफ़ज़ाई ख़ातिर असांजे चैनल जी लिंक पंहिंजे दोस्तनि खे शेयर करियो, उन्हनि खां सब्सक्राइब करायो। तव्हां सिर्फ़ु असांखे इहा हेल्प कयो, इंशा अल्लाह असां तव्हांखे दिलचस्प खां दिलचस्प क़िसा ॿुधाईंदासीं। अॼु क़िस्त 21 कल्ह हुई, अॼु क़िस्त 22। कल्ह तव्हांखे क़िसो ॿुधायोसीं छोकिरी ऐं 3 सूफ़। जिन दोस्तनि न ॿुधो आहे त भले ॿुधनि, ॾाढो दिलचस्प क़िसो हुयो। ख़लीफ़े हारून रशीद, उन जे वज़ीर ऐं उन जे जलाद ऐं हिकिड़ो मच्छीअ वारो हुयो, उन जो क़िसो हुयो जंहिंमें छोकिरीअ जो लाश हथाइनि ऐं पोइ हुननि ॻोल्हा कई। बादशाह ॻोल्हा लाइ वज़ीर खे हुकुम कयो ऐं वज़ीर खे चयईं त जेकॾहिं मूंखे कातिल ॻोल्हे न ॾींदे त मां तोखे तुंहिंजे ख़ानदान समेत फांसी चाढ़ींदुमि। वज़ीर उहो कातिल कीअं ॻोल्हियो, उहो कल्ह के क़िसे में तव्हांखे ॿुधायोसीं। आख़िर क़िसे जो तत्वन इहो बीठो त इहो सॼो फ़साद उन वज़ीर जो हिकिड़ो ग़ुलाम हुयो, उन जे करे थियो, जंहिं कूड़ हयो, जंहिंजे करे हूअ वीचारी बेगुनाह मारिजी वई। बादशाह जो हिननि जो क़िसो ॿुधो, बादशाह ॾाढो अजब में अची वियो। उन ते वज़ीर हिन खे चयो, बादशाह खे, ख़लीफ़े हारून रशीद खे, त साईं मां इन खां वधीक तव्हांखे दिलचस्प क़िसो ॿुधायां थो। जेकॾहिं दिलचस्प हुजे त मुंहिंजे हिन नौकर खे तव्हां माफ़ु कयो, मुंहिंजे बाने खे तव्हां ग़ुलाम खे माफ़ु कयो। बादशाह हुन सां वाइदो कयो त तूं क़िसो ॿुधाए, जेकॾहिं क़िसो हिन छोकिरी ऐं 3 सूफ़नि वारो जेको क़िसो आहे इन खां वधीक दिलचस्प हूंदो त मां तुंहिंजे ग़ुलाम खे माफ़ी ॾींदुमि, न त फांसी चाढ़ाईंदुमि। हाणे वज़ीर क़िसो शुरू कयो। 2 भाइरनि जो हुयो। वज़ीर क़िसो शुरू कयो, चई अमीरुल मोमिनीन, पुराणे वक़्त जी ॻाल्हि आहे त मिस्र मुल्क में हिकिड़ो बादशाह हुयो। बादशाही कंदो हो। बादशाह ॾाढो इंसाफ़ पसंदि हुयो, अमुन दोस्त हुयो। माना कोशिशि करे जंग जहिड़े फ़साद ॿियनि मुल्कनि सां खईंसि, मतिलबु उन खां ॼण चवंदो हो पाण बि सुकून में त ॿिया बि सुकून में। बादशाह रहमदिल हुयो, फ़क़ीरनि सां मुहबत हूंदी हुअसि। आलमनि जूं कचहरियूं बादशाह खे वणंदियूं, इल्म जो शौक़ीन हुयो। उन बादशाह जे दरबार में हिकिड़ो वज़ीर हुयो। बादशाह जा ॿिया बि त वज़ीर हुया, पर हिकिड़ो ख़ासि वज़ीर जेको बादशाह जो हुयो, वॾो अकुल वारो, दाना, हुकुमरानी ऐं सियासत जा गुर ॼाइण वारो, पोड़ो थी वियो, वॾी उमिरि जो थी वियो। उन खे 2 पुट हुया वज़ीर खे, पर पुट बि ईअं सम्झ ॼण 2 चंड हुयसि। वॾे जो नालो हुयुसि शमसदीन मोहम्मद ऐं नंढो जेको हुयुसि उन जो नालो हुयुसि नूरदीन अली। वॾे जो नालो शमसदीन मोहम्मद, नंढे जो नालो नूरदीन अली। नंढो जेको हुया त 2 सुहिणा,
पर जेको नंढो हुयो नूरदीन अली, उन खे त वरी रब अहिड़ो सुहिणो ठाहियो जो माण्हू ॿियनि मुल्कनि मां बि हिन जे सूंहं जी हाक ॿुधी सिर्फ़ु रुॻो हिन खे ॾिसण ईंदा त यार वाह जो वज़ीर जो पुटु सुहिणो। किसो कोता हो पोड़ो थी वियो, वज़ीर ॾींहं पिने वज़ीर गुज़ारे, हिननि जो पीउ जेको हुयो हिननि जो पीउ गुज़ारे वियो। बादशाह जो ख़ासि वज़ीर हुयो, बादशाह खे बि ॾुख थियो, हिननि ॿिन्ही भाइरनि खे त ज़ाहिर आहे हिननि जो पीउ हुयो, हिननि खे त ॾुख थियो ई थियो, पर बादशाह सां बि हिन उमिरांदी बादशाह खे बि ॾाढो ॼण ग़म थियो। बादशाह हिन जे ॿिन्ही पुटनि खे घुरायो, पंहिंजो ख़ासि मुक़रब हिननि खे बणाई, पोशाकूं ॾिनई। बादशाह जे इन महिरबानी ते ॾाढा ख़ुशि थिया, पर पीउ जो गुज़ारे वियो हिन पूरो महीनो हिननि पीउ जो सोग कयो, पूरो महीनो हिननि पीउ जो सोग कयो ॿिन्ही ॿाहिरि। महीनो पूरो थियो, सोग मां हे वांदा थिया, बादशाह वटि आया, बादशाह हिननि ॿिन्ही खे वज़ीर जे उहिदे ते रखियो। तव्हांजो पीउ मुंहिंजो वफ़ादार हुयो, वज़ीर हुयो, सो मां तव्हांखे उन जी जाइ ते वज़ीर थो रखां। वज़ीर थिया माना हुकूमत जा हिसेदार थी विया। जीअं हिननि जो पीउ हुयो, बादशाह कॾहिं बि सफ़र ते वेंदो हो त हिननि ॿिन्ही मां कंहिं न कंहिं हिकिड़े खे वठी वेंदो हो पाण सां गॾु। किॾे बि वञे शिकार ते सफ़र ते त हिननि ॿिन्ही मां मतिलबु बादशाह जो हिननि ते राज़ हूंदो हो, ॿिन्ही ते हिननि ॿिन्ही मां कंहिं न कंहिंखे बादशाह पाण सां गॾु वठी वेंदो। हिकु राति हे ॿई भाइर पाण में वेठा हुजनि, ईअं वेठे वेठे अमीराणा ख़्याल हिन भाइरनि पाण में गुफ़्तगू पे कई, कचहरी पे कई। नंढे भाउ चयसि वॾे भाउ चयसि त यार जीअं न असां बादशाह जा वज़ीर आहियूं, बादशाह असां ॿिन्ही जी केॾी इज़त थो करे, ॿिन्ही जी हिकु जेतिरी इज़त आहे, जिथे वञूं था ॿिन्ही खे हिकु जहिड़ी इज़त मिले थी। मुंहिंजी दिलि थी चए त जेकर असां ॿई शादी कयूं त बि ॿई हिकु राति शादी कयूं। मुंहिंजी दिलि थी चए त जेकर असां शादी कयूं पर ॿई हिकु राति शादी कयूं, अलाह करे त ॿिन्ही भाइरनि खे हिक ई ॾींहं ते ॿार पैदा थियनि। अलाह करे ॿिन्ही भाइरनि खे हिक ई ॾींहुं ॿार पैदा थियनि। तोखे पुट ॼमे ऐं मूंखे धीउ ॼमे, तोखे पुट ॼमे मूंखे धीउ ॼमे हिक ई ॾींहं ते। पोइ असां उन्हनि जी पाण में करायूं शादी, वॾा थियनि त, छो जो पाण में थींदा सौट। नंढे भाउ चयसि त अदा इहो त ॾाढो सुठो, पर भला हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, शादी जो न तूं कराईंदे पंहिंजे धीउ जी मुंहिंजे पुट सां त भला हक़ महर थींदो न, हक़ महर केतिरो वठंदे? हुन चयसि अदा मां तुंहिंजे पुट खां हक़ महर जे लाइ वठंदुसि 3000 सोना दीनार, 3 बाग ऐं 3 वॾियूं जागीरूं। जेकॾहिं तुंहिंजो पुट इन्हनि खां घटि महर ॾिनो न त मां न मञींदुमि। इन ते नंढे भाउ चयसि यार हीअ वरी तूं ॻाल्हि कहिड़ी थो करी, हे तूं कहिड़ो महर थो वठी मुंहिंजे पुट खां? तोखे ख़बर न आहे त असां पाण में भाइर आहियूं, भाइर आहियूं, ॿई हिकु रुतबे आहियूं, ॿई वज़ीर आहियूं, असां ॿिन्ही जो हिकु जहिड़ो इज़त शान मान आहे।
भलो त इहो आहे त तूं मूंखे भाउ सम्झी पंहिंजी धीउ बिना महर जे ॾे। भला जे ॾे बि थो त जीअं हक़ी वाजिबी महर थींदो आहे, नॉर्मल महर थींदो आहे, तूं उहो महर वठि। तोखे ख़बर न आहे त ख़ानदान जेको हलंदो सो त पुट सां हलंदो न, धीउ सां त ख़ानदान कोन हलंदो। इहो जेको आहे त इहो त तूं ग़लति थो करे। वॾे चयसि त यार मां तूं जेको आहे न, तूं माना पुट जो पीउ आहे न, तूं ॻाल्हियूं अहिड़ियूं थो करीं, तूं ॼण मुंहिंजी बेइज़ती थो करीं। तूं चईं थो त मुंहिंजो पुटु वधीक आहे, मुंहिंजी धीउ मतिलबु धीउ ॼण का शइ आहे कान, तो में का सम्झ ई कान्हे का। मां त तोखे ईअं सम्झ त पाण सां गॾु विज़ारत में रखियो त मां इहो चयो त पाण में ॿाहिरि हूंदासीं, हिक ॿिए सां गॾिजी सरजी पिया कंदा हुआसीं, पर तो यार मुंहिंजी दिलि टोड़े विधी। हाणे यार बसि तुंहिंजी नियत जी मूंखे ख़बर पइजी वई। मूंखे ख़ुदा जो कसम आहे, जे न मूंखे पंहिंजी धीउ थी न त मां तुंहिंजे पुट सां शादी न कराईंदुमि। भले तूं हाणे मूंखे सोन में पंहिंजो धीउ तोरे ॾींदे न, त बि मां पंहिंजी धीउ जी शादी तुंहिंजे पुट सां न कराईंदुमि। हुन चयसि जे इहा ॻाल्हि आहे त मां बि पंहिंजे पुट जी शादी कसम खणी थो चवां त तुंहिंजी धीउ सां न कराईंदुमि। हाणे अञा न शादी थी अथनि, न ॿार ॼावा अथनि, हे ॿाहिरि पाण में कावड़जी पिया। शमसदीन जेको हुयो उहो बादशाह सां गॾु वियो सफ़र ते। नंढो जेको नूरदीन हुयो उहो घर हुजे, पर हिनखे मज़ो न पियो अचे, भाउ ते वॾी कावड़ हुजे। सॼी राति उथलंदे पुथलंदे गुज़ाराई, हिनखे निंड ई न आई त भणा भाउ थी ऐं भाउ मूंसां अहिड़ा हिसाब थो करे। सुबुह थियो, हू भाणस त वियो हलियो बादशाह सां गॾु। सुबुह थियो, हे नंढो भाउ थियो, फजर जी निमाज़ पढ़ी वियो पंहिंजे हिन में खज़ाने वारे कमरे में। उतां वञी हिकिड़ी थेली खईं, उन में कुझु सोन बोन विधई, कुझु सिका विधई। पंहिंजे भाउ जूं ॻाल्हियूं यादि पई अचेसि, ॾाढी भाउ ते कावड़ पई अचेसि, भाउ ते वॾी कावड़ पई अचेसि त भणा ही भाउ थियो आहे। हिन पंहिंजे नौकर खे चयो त हीअं करजो, खच्चर मुंहिंजे लाइ तयारु कर, खच्चर खे संज। पर भली जेका आहे त संज भला विझजां। ज़ैन हुनजी जेका हुई उहा सोनी ज़ैन हुई। रिकाबूं जंहिंमें पेर विझजनि उहे फौलाद जा, बाक़ाइदे ईअं शाही कपिड़े वारी जेका मतिलबु संज हुजनि उहे हिन जे मथां। जेॾी महिल हुन नौकर जो खच्चर खे तयारु कयो त ईअं सम्झ ॼण कुंवार वांगुरु खच्चर थी पियो, अहिड़ा रेशमी बाक़ाइदे परे खां। हाणे नौकर खे चई त हीअं करजो, कालीन इन जे मथां रख, ऐं हीअ थेली ॾिनईसि खज़ाने वारी, चई इहा हुनजे हेठां रख। उन रखी, चढ़ियो खच्चर ते। नौकरनि खे चई त हाणे ॿुधो, मां वञा थो शहर खां ॿाहिरि थोरो घुमणु, पंहिंजो ख़्यालु मटाइणु। थी सघे थो मूंखे 2-3 ॾींहं लॻी वञनि, केर बि पोयां मुंहिंजे अचे त उनखे न ॿुधाइजो, ऐं तव्हां मां बि केरु मुंहिंजे पोयां न अचे, तव्हां मां बि मुंहिंजे पोयां केरु न अचे। माना ही भाउ जी हिनखे कावड़ी। चढ़ियो खच्चर ते सुवार थियो, थोरो खाधे पीते जो सामान बि खईं, निकितो शहर खां ॿाहिरि, वतई रस्तो। मंझंदि जो अची हिकिड़े शहर में पहुतो, लथो, कुझु पेट पूॼा कई, थोरो खाधो, वरी तां उन शहर मां वतई खच्चर जे लाइ बि थोरो चारो वतई, वरी हलियो। सिजु लहण वारो हो त वरी अची हिकिड़े शहर में पहुतो, उते न राति रहियो। खाइण पीअण जो सामान पाण सां गॾु खाधई पीतई। कालीन उन ते हुयसि, उहा कालीन हेठि विछाए
कालीन विछाए ऐं हो जेका थेली हुअसि सोन वारी उहा पंहिंजे मथनि खां रखी ऐं सुम्ही पियो। राति रहियो उते। सुबुह थियो वरी चढ़ियो खचर ते, वरी हली हिकिड़े ॿिए शहर पहुतो। उन शहर में वञी मुसाफ़िर खाने में रहियो। 3 ॾींहं उते रहियो। 3 ॾींहं रहियो, पाण बि आराम कई, खचर खे बि आराम कराई। वरी इरादो कई त अञा अॻिते हलां। चढ़ियो खचर ते, ख़बर न पई पेस वञा काॾे थो, माना ईअं रस्तो वठी निकितो। भाउ ते यको कावड़ हुजेसि। निकितो, हलंदे हलंदे अची बसरे में पहुतो। हिनखे इहा बि ख़बर न हुई त कोई बसरे जो शहर आहे। बसि हिन खणी कयो मुंहुं। बसरे में पहुतो, उते इन मुसाफ़िर खाने जी पुछा कई। मुसाफ़िर खाने जी पुछा करे वञी रहियो मुसाफ़िर खाने। उते जॾहिं मुसाफ़िर खाने में पहुतो तॾहिं ख़बर पियसि बसरे जो शहर आहे। इहा बि हिनखे ख़बर न हुई। लथो, खचर तां सामान वामान लाहे ऐं मुसाफ़िर खाने में उते मज़ूर हुया। हिकिड़े खे चई त मुंहिंजे न गॾ खे थोरो खचर खे चकर ॾियाराया। खचर खे थोरो चकर ॾियाराया। घणो हलियो आहे, थकिजी पियो हूंदो, हिनखे चकर ॾियाराया। पोइ हिनजे खचर खे काहे ईअं चकर पियो ॾियारे। इतफ़ाक़ अहिड़ो जो बसरे शहर जो वज़ीर जेको हुयो उहो ईअं पंहिंजे ख़्याल सां पंहिंजे महल जे दरीअ में बीठो। हे जो नौकर हुनखे खचर खे उतां काहीं पिए वियो, हुनजी नज़र खचर ते पई। खचर ते जो ॾिठई त ॾाढी क़ीमती संज हुन ते पियल आहे। पाण हे वज़ीर हुयो, बादशाहनि वटि रहंदो, बादशाही माहौल में हुयो। हिन अंदाज़ो लॻायो त हे खच्चर आहे कंहिं शाही ख़ानदान जे माण्हूअ जो, या त कंहिं बादशाह जो आहे, कंहिं शहज़ादे जो, न त कंहिं वज़ीर जो ज़रूरु हूंदो। जहिड़े तहिड़े जो न आहे, हीउ जेको शौक़ु थियल आहे। पर वाह जो सिंगारियल, वाह जा संज अथसि। पंहिंजे नौकर खे चई त वञी इहो जेको हमरा खचर काहीं पियो थो वञे हिन खे त वठी आहे। नौकर वियो सो हुनखे वठी आयो वज़ीर। वज़ीर हे बि वॾी उमिरि जो हुयो। हिनखे चई त हे खचर तुंहिंजो आहे? चई न साईं, खचर मुंहिंजो कोन्हे, मां जो न आहे। की पोइ हिन खचर जो मालिक केरु आहे? त हुन चयसि त साईं हिन खचर जो मालिक जेको आहे न, नौजवान आहे हिकिड़ो, आहे को परदेसी, पर साईं सुहिणो सेबितो, ऐं लॻे ईअं थो त कंहिं शाही ख़ानदान सां वास्तो अथसि। ॿुधाए कोन थो, पर लॻे ईअं थो त ॼण शाही ख़ानदान सां को वास्तो अथसि। ख़र्च पखो उथी वेठी हुनजी अहिड़ी। वज़ीर जो ॿुधो, वज़ीर लथो हेठि, हुनखे चई त मूंखे वठी हल मुसाफ़िर खाने। आयो, अची हिन सां मिलियो, नूरदीन सां। नूरदीन खे जो ख़बर पई त बसरे जो वज़ीर मूंसां मिलण आयो आहे, त हे बि सीट जी वेही रहियो, सलाम वलाम कईंसि। वज़ीर हिनखे भाकुर पातो, वेठुसि। वज़ीर पुछियुसि त अबा तूं किथां आयो आहे, केरु आहे? हिन चयसि त साईं मां मिस्र मां आयो हां, उतां जो वज़ीर जेको आहे उन जो मां पुटु आहियां, पर मुंहिंजो पीउ जेको आहे उहो गुज़ारे वियो आहे। हाणे उन जी जाइ ते मां वज़ीर आहियां। सॼो किसो पोइ हिनखे अवल खां आख़िर ताईं ॿुधायो। हाणे बसि दिलि में इरादो इहो कयो अथमि त बसि ईअं शहर शहर मुल्क मुल्क घुमां, चङो टाइम घुमां, पोइ पंहिंजे घर वापसि वञा। दिलि भॼी पई आहे। वज़ीर चयसि भाउ जवानी अथई तॾहिं सम्झी कोन थो, इन ख्वाहिश पंहिंजीअ खे छॾ।
छो जो अक्सर मुल्क तूं त हाणे खणी रस्तो वठी अक्सर मुल्क गैराबाद अथई, किथे को फोरू मिली वञई, किथे को शिकारी जानवर मिली वञई, पिणा को मुसीबत में न अड़जी वञी। सो मुंहिंजी सलाह अथई त बसि छॾ, जेको घुमी सो घुमी, भला एतिरो बि त घुमी आयो आहियां। हीअं कर, तूं मूं सां गॾु हल, तूं मूं सां गॾु हल। हिन चए भला हाणे वज़ीर इज़त सां चवे थो, भला उहो निकितो त घुमण छा, भला हल हिन सां थो वञे। हे उथियो वज़ीर सां गॾु हलियो। वज़ीर रस्ते में हिनखे ॿुधायो त हाणे मूंखे ॾिसींदो, मुंहिंजी उमिरि बिया थी वई आहे, मां हितां जे बादशाह जो आहियां वज़ीर, मूंखे पुट जो औलाद कोन्हे, बाक़ी अबा मूंखे हिकिड़ी न्याणी आहे। हर को पंहिंजी औलाद जी नेकी कंदो आहे, पर तूं पाण ॾिसंदे त रब हुनखे कहिड़ो ठाहियो। खोड़ माण्हुनि चङनि चङनि मूंखां पंहिंजे धीउ जो संग घुरियो आहे, पर मां मुतमिन ॼण नथो थियां, मां कंहिंसां अञा हा न कई आहे, कंहिंसां माइटी न कई अथमि। पर अबा मां तोखे ॾिठो आहे, तुंहिंजो इख़लाक़ ॾिठो अथमि, सो मूंखे ॼण तूं वणी वियो आहे। जेकॾहिं न तूं मुंहिंजे धीउ सां शादी करीं त मुंहिंजे लाइ ॾाढो भलो थींदो, ईअं सम्झ ॼण मूंखे पुटु मिली पवंदो, तुंहिंजो बि घर थी पवंदो ऐं मूंखे बि ॼण पुटु मिली पवंदो। ऐं हिकिड़ी ॻाल्हि अथई, जेकॾहिं न तूं मुंहिंजे धीउ सां शादी कंदे, मां तोखे बसरे जे बादशाह वटि वठी हलंदुसि, उन खे चवंदुसि हीउ आहे मुंहिंजो भाटियो, भाटियो बि आहे मुंहिंजो न्याणो बि आहे, तुंहिंजे नाले चवंदोमांसि त हाणे मां पोड़ो थी वियो आहियां, मुंहिंजी जाइ ते हिनखे वज़ीर कर। अबा पोइ हाणे मुंहिंजी उमिरि बाक़ी आई आहे, बाक़ी वेही ऐं अलाह अलाह कंदुसि, पोइ तूं साॻियो वज़ीर बि थी वेंदी। हिन जो ॿुधो हे बि राज़ी थियो कि सही। वज़ीर ॾाढो ख़ुशि थियो, वज़ीर ॾाढो ख़ुशि थियो। हिनखे पंहिंजे महल में वठी आयो, वेहारियईंसि, हुकुम कयईं त मानी आणियो, मानी आणियो। वॾो महल में हिकिड़ो कमिरो हुजेसि, हाल टाइप, उन लाइ बि हुकुम कयईं त इनखे सिंगारियो कमिरे खे। कुझु टाइम खां पोइ नौकरनि ॿुधायसि त साईं कमिरो सिंगारजी वियो आहे। उतां जा बसरे जा वॾा वॾा वापारी, पंहिंजा हिन जा ख़ासि दोस्त, बादशाह जे दरबार जा माण्हू, उन्हनि खे उन ॾे हिननि माण्हू मोकिलिया, उन्हनि खे घुराई, उन्हनि खे घुराई। साईं उहे माण्हू बि अची पहुता, बसरे जा अमीर अमीर माण्हू अची पहुता। जेॾी महिल उहे आया त उन्हनि सां हिन छोकिरे जो तारीफ़ कराई, चई त मुंहिंजो भाउ मिस्र में वज़ीर हुयो, रब साईं उनखे ॿ पुटड़ा ॾिना आहिनि, तव्हांखे ख़बर आहे त मूंखे हिकिड़ी धीउ आहे, सो भाउ मूंखे चयो त पाण में भाइर आहियूं, जेकॾहिं तूं मुंहिंजे पुट सां पंहिंजी धीउ जी शादी कराई त ॾाढो भलो थिए। मूंखे बि दिलि सां ॻाल्हि लॻी त भला वरी बि भाउ आहे, पंहिंजो रतु आहे, भाटियो आहे। हाणे जो ॿिन्ही जी उमिरि थी आहे शादीअ जी, त हुन पंहिंजे पुट खे मोकिलियो आहे, सो उहो पुटु हे अथसि, हे पुटु अथसि जेको तव्हां साम्हूं ॾिसो था। सो हाणे मां चवां थो त भला मुंहिंजी धीउ बि जवान थी वई आहे, जेकर मां पंहिंजी धीउ जो हिन सां निकाह कयां, भला धारियनि खां त वरी बि पंहिंजो भलो आहे। शादी करायांसि पोइ आहे हिन जी मर्ज़ी, जे हिते तरसे त पंहिंजो घर अथसि, मां इंतज़ाम सॼो हिन जो कंदुसि, पर जे दिलि चवेसि त भले पंहिंजी घरवारी खे वठी पंहिंजे पीउ ॾे हलियो। सभिनी अमीरनि वज़ीरनि जो ॿुधो, उन्हनि चयो यार ॻाल्हि त तो भली कई आहे। छोकिरे खे जो ॾिठुनि, छोकिरो अॻई सुहिणो सेबतो हुयो, सभिनी खे वणियो।
हाणे वज़ीर काज़ीअ खे घुरायो, उतां ई गवाह कढियईं, निकाहनामो तयारु थियो, खुशबू वुशबू लॻी वई, सभिनी खे शरबत पियारनि, गुलाब जो पाणी छिड़काइनि, निकाह थी वियो, हर को पंहिंजे घर वापसि वियो। हाणे निकाह जो थियो त वज़ीर नौकरनि खे चयो त नूरदीन खे हमाम ते वठी वञो। कल्ह बि ॿुधायोमांव त अॻे में ईअं हूंदो हो, माना भला सरकारी खणी चऊं हमाम हूंदा हुआ, जिथे मर्द वञी वेंजंदा हुआ, मायुनि जे लाइ अलॻि हूंदो हो, मायूं वञी वेंजंदियूं। घरनि में गुसलखाने वारो सिस्टम ॼण घटि हूंदो हो। सो नौकरनि खे चई त हिनखे हमाम ते वठी वञो। वज़ीर पंहिंजी ख़ासि जेका पोशाक हुअसि, उन्हनि मां हिकिड़ी भली पोशाक चूंडे ऐं उहा ट्रॉल वग़ैरह ऐं मतिलबु अतर वग़ैरह उहे बि नौकरनि खे ॾिनई त हिनखे वञी हमाम तयारु करे। हे जेॾी महिल वेंदी सेंदी ॿाहिरि निकितो, कपिड़ा पातई, ईअं बाक़ाइदे सुहिणो त अॻई हुयो, ईअं ॼण चोॾीं जे चंड वांगुरु थी। हमाम मां निकितो, पंहिंजे ई साॻे खचर ते चढ़ियो, खचर ते चढ़ी आयो वज़ीर जे महल में पहुची वरी खचर तां लथो, आयो वरी वज़ीर सां अची मिलियो, वज़ीर जे हथनि खे चुमियईं। वज़ीर चयसि हाणे अॼोकी राति तुंहिंजी शादीअ जी राति आहे, भले तूं आराम कर, सुभाणे मां तोखे बादशाह ॾे वठी हलंदुसि ऐं रब खां दुआ थो घुरां त तुंहिंजे लाइ भलाई थी। हे वज़ीर खां मोकिलाए वियो पंहिंजे ज़ाल ॾे, जेका वज़ीर जी धीअ हुई। हाणे होॾां हो जेको वॾो भाउ हुयुसि शमसदीन, जेको पंहिंजे बादशाह सां गॾु वियो, उहो बादशाह सां गॾु हुजे, चङो टाइम सफ़र में हुया, जॾहिं मोटियो ॾिठई त भाउ आहे ई कोन। नौकरनि खां पुछा ॻाछा कई, उन्हनि चयसि जंहिं ॾींहुं न तूं वेहीं बादशाह सां गॾु, उन ॾींहुं हे खचर पंहिंजो तयारु कराए ऐं उन ते चढ़ी अलाए काॾे हलियो। पर इहो आहे त असांखे चई वियो हो त मूंखे 2-3 ॾींहं लॻंदा, मुंहिंजे पोयां केरु न अचे। सो हाणे 2-3 ॾींहंनि खे बि हेॾो टाइम थी वियो आहे, जंहिं ॾींहं खां वियो आहे त असांखे हिन जी का बि ख़बर न आहे। शमसदीन खे भाउ जी ॻणती अची थी, परेशान थियो। दिलि में चई त पोइ बणा बराबरि इहो उन राति जेको उन सां भाउ पाण में तिखा थी विया हुआसीं, मां सम्झां थो उन ॾुख खां घर छॾे वियो आहे। बणा माजायो भाउ सां ज़िद कयो ऐं भाउ कावड़जी वियो। भाउ ॾुख हुयो, भाउ कावड़। हल हाणे ॻोल्हा करायांसि। हिन वञी बादशाह सां ॻाल्हि कई, साईं मुंहिंजो भाउ कावड़जी निकिरी वियो आहे, का ख़बर कान्हे। बादशाह ई हुकुम थियो, हर सूबे में माण्हू मोकिलियनि, ख़त रवाना कयनि, माण्हू छॾियनि ॻोठनि में, झंगनि में, हेॾे होॾे। पर माण्हू जिथां किथां मोटी आया, किथां ख़बर नूरदीन जी न पई। मोटी आया अची हिनखे ॿुधाए। हिनखे हाणे अञा वधीक ॾुख थियो त बणा भाउ खे को एॾो मुंहिंजो ॻाल्हाइणो कोन वणियो, जो ॾुख में भाउ अलाए काॾे खणी मुंहुं कयो आहे, जो का ख़बर नथी पई। मां अजायो ॿारनि जी शादी वारी ॻाल्हि कढी ऐं भाउ सां मां तिखो थी वियुसि। अकुल वारे माण्हू जो त इहो कमु ई कोन्हे, जॾहिं ॿार थिया ई न आहिनि त असां कीअं पाण में ॿाहिरि तिखा थी वियासीं। पोइ बि हिन माण्हू पे मोकिलिया भाउ जी ॻोल्हा लाइ, माना छिक भाउ ॾे हुयसि, पर किथां बि हिनखे ख़बर न पई पई। हाणे भाउ बि विसलियो, अकेलो जो हुयो। कुझु ॾींहंनि खां पोइ हिन छा कयो, जो उते ई मिस्र में हिकिड़ो सौदागर हुयो,
उन जी धीउ सां शादी कई, निकाह वग़ैरह थियो। रब जी कुदरत अहिड़ी, हिन बि उन राति शादी कई जंहिं राति नूरदीन उते बसरे में शादी कई, वज़ीर जी धीउ। इतफ़ाक़ इहो, ॿिन्ही जूं शादियूं, ॿई बेख़बर, पर ॿिन्ही जूं शादियूं उन राति जी। ऐं जीअं भाइरनि पाण में बहस कयो हो, रब जी कुदरत अहिड़ी, ॿिन्ही जे घर वारनि खे उमेदवारी बि थी वई साॻे ई ॾींहं। ॾींहं गुज़रंदा रहिया। शमसदीन जेको मिस्र जो वज़ीर हुयो, उन खे बराबरि धीउ ॼाई, बराबरि धीउ ॼाई। ऐं नूरदीन जेको बसरे में हुयो, उन खे बि रब जी कुदरत वरी पुटु ॼाओ। नालो रखियईंसि बदरदीन, पंहिंजो नालो हुयुसि नूरदीन अली, ऐं पुट जो नालो रखियईं बदरदीन हसन। हिन जो नानो जेको सो उतां बसरे जो वज़ीर हुयो, ॾाढो ख़ुशि थियो, ख़ुशीअ में वॾी दावत कई। हाणे हिन वज़ीर छा कयो जो नूरदीन खे वठी ऐं बादशाह ॾे, बादशाह जे साम्हूं आयो, झुकी बादशाह खे सलाम कई, बादशाह खे सलाम कई। बादशाह हिन जे इख़लाक़ मां, ॻाल्हाइण मां बादशाह ॾाढो मुतमिन थियो। वज़ीर खां पुछई, ही केरु आहे? वज़ीर हिन खे सॼो ॿुधायो त साईं मुंहिंजो भाइटियो आहे ऐं मुंहिंजो न्याणो आहे। बादशाह चयसि, तुंहिंजो भाइटियो कीअं थियो? तो त कॾहिं कोन ॿुधायो। वज़ीर चयो, साईं मुंहिंजो हिकिड़ो भाउ मिस्र में वज़ीर हुयो, उहो गुज़ारे वियो आहे, उन जा 2 पुट आहिनि। वॾो जेको आहे उहो त उते ई वज़ीर थी वियो आहे, बाक़ी नंढो मूं वटि आयो। सो मां बि दिलि में कसम ई खयो हो त पंहिंजी धीउ जी शादी पंहिंजे भाइटे सां ई कंदुसि। हाणे जो आयो आहे त मां पंहिंजी धीउ जी शादी बि नथा करां। साईं हे जवान बि आहे, अकुल वारो बि आहे, मां हाणे पोड़ो थी वियो आहियां, ॿुधण बि घटि थो थिए, नज़र बि घटि थी थिए। सो मुंहिंजी वफ़ादारी जे तव्हां महसूसु कंदा हुजो त मुंहिंजी दरख़्वास्त आहे त हाणे मुंहिंजो उहिदो हिन खे ॾियो। मुंहिंजो भाइटियो भाउ, मुंहिंजो न्याणो भाउ, ऐं वॾी ॻाल्हि त रब हिन खे अकुल इल्म बि ॾिनो आहे, विज़ारत जो मुस्तहिक़ बि आहे। बादशाह हिन खे ॾिठो, बादशाह खे बि वणियो। बादशाह बि हिन खे साॻियो उहिदो ॾिनो, वज़ीर कई। वज़ीर करे बादशाह हुकुम कयो त हिन खे आलीशान हिकिड़ी पोशाक अता कयो। पंहिंजे ख़ासि खच्चरनि मां वरी हिकिड़ो खच्चर बादशाह हिन खे ॾिनो। पघार बि हिन जी मुक़ररु थी। नूरदीन उथियो, बादशाह जे हथ पकिड़े बादशाह जे हथनि खे चुमी ॾिनई। उन खां पोइ बादशाह खां मोकिलाए पंहिंजे सहुरे सां गॾु घर मोटी। ॾाढा ॿई ख़ुशि हुजनि। हे चवंदा पिया अचनि त हीअ सॼी जेका बरक़त आहे न, साई आहे, जेको नंढड़ो हसन जाओ आहे न, सॼी बरक़त उन नंढड़े जी, जंहिंजे करे हे मूंखे विज़ारत मिली। ॿिए ॾींहं ते वियो दरबार में, बादशाह हिन खे कुर्सी अता कई विज़ारत जी, वेठो, कमु शुरू कई विज़ारत जो। बादशाह हिन जो ॾिसंदो हो, कारकर्दगी बादशाह ॾिसंदो। बादशाह महसूसु कयो त वॾो माना दानाव आहे, वॾो अकुल अथसि, ऐं हुकूमत जे बारे में बि वॾी का हिन खे ॼाण आहे, हुकूमत सियासत जी। वॾी ॻाल्हि त नौजवान सुहिणो सेबितो बि, बादशाह खे बि ॾाढो वणे पियो। बादशाह हिन खे सफ़ा पंहिंजा जेके ख़ासि वेझा थींदा आहिनि, बादशाह उन में उहो बढ़ाए छॾियो, ख़ासि वेझनि। दरबार ख़तमु थी, नूरदीन आयो घर
अची पंहिंजे सहुरे सां ॻाल्हि कई त बादशाह अॼु मूंखे पंहिंजे ख़ासि जेके माण्हू अथसि उन्हनि में शामिलु कयो। ॾाढा ख़ुशि थिया। हाणे से नूरदीन विज़ारत भलाए पियो, ॾींहं राति बादशाह सां गॾु हुजे। बादशाह हिन खे ख़ासि कयो, वज़ीर बुधार ख़ासि माण्हुनि में बि शामिलु जो कईंसि, ॾींहं राति बादशाह सां गॾु। बादशाह हिन जो ईअं सम्झो त मुआविज़ो बि वधाए छॾियो, आमदनी बि हिन जी सुठी थी, मतिलबु हाणे ईअं सम्झो त हिन जो वक़्तु बि ॾाढो भलो बाक़ाइदे अयाशी वारो वक़्तु पियो गुज़रे। वक़्तु गुज़रंदो रहियो। हिन जो पुटु जेको हुजे हसन, उनजी उमिरि वञी 4 साल थी। 4 सालनि जो थियो त हिन जो सहुरो जेको हुयो, माना हुन छोकिरे नंढड़े जो नानो, उहो पुराणो वज़ीर, पोड़ो वज़ीर, उहो गुज़ारे। उहो गुज़ारे वियो। हाणे हिन ॾिठो त छोकिरो वॾड़ो थियो आहे, सम्झ भर थियो आहे, त हिन चयो त हाणे हिनखे दुनिया जी तइलीम, दीन ऐं दुनिया जी तइलीम ॾिजे। घर में हिकिड़ो उस्ताद रखी ॾिनई त भाई हिनखे इल्मु, अदब ऐं सुठा इख़लाक़ सेखार। कुझु ई टाइम में, कुझु ई सालनि में क़ुर बि हिन हिफ़्ज़ कयो ऐं इल्म बि उन दौर जे हिसाब सां हिन छोकिरे, दिमाग़ भलो हुअसि, हिन छोकिरे पिराए। हिकिड़े ॾींहुं नूरदीन इन पंहिंजे इन पुट खे भला कपिड़ा पाराए पंहिंजे खचर ते सुवारु करे इन खे बसरे जी बादशाह वटि वठी आयो। बादशाह जो ॾिठो त जहिड़ो नूरदीन सुहिणो, तहिड़ो वरी बदरदीन सुहिणो। बादशाह हिन खे ॾाढो इनाम इकराम ॾिनो छोकिरे खे, ऐं बादशाह बि मतिलबु हिन सां ॾाढी मोहबत ऐं सिक सां छोकिरे सां पेश आयो। बादशाह चयसि त वज़ीर, हाणे अॼु खां वठी तूं जेॾी महिल बची त हिन पंहिंजे पुट खे पाण सां गॾु वठी न कर, पुट खे पाण सां गॾु वठी न कर। साईं हुकुम। आयो घर, अच घर वारी सां ॻाल्हि कई, उहा बि ॾाढी ख़ुशि थी। हाणे रोज़ वेंदो हो दरबार त पंहिंजे पुट खे वठी वेंदो। बादशाह हिन जो बि ख़्यालु कंदो हो, हिन जे पुट जो बि ॾाढो ख़्यालु कंदो। तव्हां त छोकिरो अची 15 सालनि जो थियो, 15 सालनि जो छोकिरो थियो। हिते नूरदीन हाणे थोरी उमिरि लड़ियसि, कमज़ोर रहण लॻो। हिकिड़े ॾींहुं पंहिंजे पुट खे घुराए चईं, दबा तोखे ख़बर हुजणु खपे त दुनिया फ़ानी आहे, असुलु घर आख़िरत जो। जेको साह वारो आहे उन ते मौत अचणो आहे। मुंहिंजी दिलि थी चए त मां तोखे थोरी वसियत कयां, ज़हन में रखिजे। त माण्हुनि सां सुठो हलिजां ऐं सोचे वीचारे कमु कजां। हाणे जो थोरो बीमार थी पियो त हाणे हिनखे पंहिंजो मुल्क बि यादि पियो अचे, पंहिंजो भाउ जी बि सिक पई लॻे, भाउ बि यादि पियो अचे। ईअं हिन जे अखियुनि में पाणी अची वियो, हिन जे अखियुनि में पाणी अची वियो। पुट खे चई त अबा, तोखे अॼु मां ॿुधाईं थो, तुंहिंजो हिकिड़ो चाचो अथई जेको मिस्र मुल्क में वज़ीर अथई, मिस्र मुल्क में वज़ीर अथई। मां हुन सां कावड़जी उनखे छॾे, उनखे बिना ॿुधाइण जे मां हेॾे हलियो आहे। हाणे हीअं कर, पनो खणी अच, जीअं मां चवें तीअं लिख। पुट सोचियो, हिकिड़ो पनो खणी आयो, जीअं पिणसि चएसि पियो लिखंदो पियो। पहिरियों त पिणसि उन में सॼो पंहिंजो किसो बयानु कयुसि, पंहिंजी शादी,
वज़ीर जी धीउ सां कॾहिं शादी थियसि उहा तारीख़, वरी बसरे जो वज़ीर थियो उहो। पर मतिलबु हाणे हिननि खे पंहिंजे भाउ खां जुदा थिए 40 साल थी विया। 40 साल थी विया भाउ खां जुदा थिए। पुट खे चई त हीउ मुंहिंजो ख़त जेको अथई न, हे मुंहिंजे भाउ जे नाले अथई ऐं मां तोखे हाणे ख़ुदा जे सहारे जो छॾियईं। ख़त बंदि करे उन ते मोहर हईं। पुट खे चई बाबा मुंहिंजी वसियत यादि कजां, हिन में तुंहिंजो सॼो शुजरो बि लिखियलु अथई, हसब नसब सॼो लिखियलु अथई। का बि मुसीबत पेश अचई न त मिस्र वञजां, तुंहिंजे चाचे जो नालो अथई शमसदीन, उन जी पुछा करे उन वटि वञजां ऐं हीउ ख़त बि उनखे ॾिजां, हीउ ख़त बि उनखे ॾिजां। बदरदीन पीउ खां पीउ वारो ख़त जेको पनो हुओसि उहो पनो वेड़ियईं, पंहिंजे कमीस में रखी छॾियईं। ईअं ॼण थोरो मायूस थी वियो जो पिण सां ॻाल्हियूं पियो करे, बीमार बि हुयो, वरी ॻाल्हियूं ॿाल्हियूं पियो करे। चई बा मां 5 नसीहतूं तोखे कयईं थो। पहिरीं इहा अथई त कंहिंसां घणो फिरी न थिजां, ॿियो त कंहिं ते ज़ुल्म न कजां, न त ज़मानो तो ते ज़ुल्म कंदी। छो जो वक़्तु कॾहिं तुंहिंजो हूंदो, कॾहिं तुंहिंजे ख़िलाफ़ थींदो। दुनिया हिकिड़ो कर्ज़ अथई जेको तोखे ॾियणो आहे। टियों, ख़ामोशी अख़्तियार कजां, ॿियनि जे ऐबनि खे छॾ, पंहिंजे ऐबनि खे ॾिस। चौथों, पुट शराब खां परे रहिजां, सभिनी बुराइनि जी जड़ शराब अथई, अकुल ख़तम थी वेंदी। 5, पंहिंजे माल जी हिफ़ाज़त कजां, फुज़ूल न विञाइजां, न त तोखे ज़लील माण्हुनि जे अॻियां पंहिंजो हथु खोलणो पवंदो, घुरणो पवंदी उन्हनि खां। पुट खे ही वसियत करे पियो, वसियत कंदे कंदे हिॾकी ॾिनई, नूरदीन जो साह निकिरी। पुटनि से ॾिठो, दांह कई, घर में रोज़ राड़ो थी वियो। बादशाह खे ख़बर पई, अमीरनि वज़ीरनि खे ख़बर पई, सभिनी खे ॾाढो ॾुख थियो। बदरदीन पंहिंजे पीउ जे सोग में 2 महीना सोग कई पई, न खचर ते सवारी कई, न बादशाह जे दरबार में वियो, न वरी बादशाह सां मिलियो। ॿ महीना पूरा। बादशाह त बादशाह आहिनि न, बादशाह जो आर त पंहिंजी जाइ ते हुयो, पर हिन जो वॾी इहा खणी कई जो 2 महीना पूरा न दरबार में वियो, न बादशाह सां मिलियो। बादशाह खे ॾाढी हिन ते कावड़ आई। बादशाह कावड़ में हिन जी जाइ ते ॿिए खे वज़ीर करे छॾियो। ऐं हुकुम कई चई त हे त बणाको नाफ़रमान आहिनि, एहसान फ़रामोश आहिनि। मां हेॾो हिन जे पीउ खे वज़ीर कयो, हिन छोकिरे जी हेॾी इज़त कयमि, पर माना हिननि खे इज़त रास न आई। बादशाह ॿिए खे हिन जी जाइ ते वज़ीर करे ऐं बादशाह हुकुम जारी कयो त नूरदीन जो घर, बाग, बिल्डिंगूं जेके आहिनि उहे सभु सरकारी ख़ज़ाने में ज़ब्त कयो। उहो वज़ीर सिपाही वठी रवानो थियो।
सिपाही वठी रवानो थियो ऐं हुकुम कई त हिन बदरदीन खे बि गिरफ़्तार करे अचे। सिपाही हिन सां गॾु हलनि पिया। उन सिपाहियुनि में उन मरहूम जेको वज़ीर हुयो उन जो हिकिड़ो ग़ुलाम बि हुयो। उन जो इहो ॿुधो त भणा बादशाह ॾमरजी पियो अथनि। बादशाह अचे थो त हिन जी मिल्कियत बि ज़ब्त कयो, बदरदीन खे बि गिरफ़्तार कयो। उहो घुत हणी घोड़े ते चढ़ी भॻो ऐं अची बदरदीन खे ॿुधायो। आयो जो बदरदीन वटि ॾिसे त हो कंधु हेठि कयूं, साॻो पीउ वारे सोग में वेठो आहे। हाल बुछड़ा लॻा पिया अथसि। ग़ुलाम लथो घोड़े तां तकड़ में अची हिन जा हथ चुमियईं। हिन खे चई त जेतिरो जल्द थिए त हितां भॼ, मौत अची मथां पहुतो अथई। हिन जो इहो चएसि त हुन खणी छिरको भरियो। छो, छा थियो आहे? चई त बादशाह ॾमरियो थी, बादशाह ॾमरियो थी, सॼी तुंहिंजी मिल्कियत जेका दौलत उहा ज़ब्त ऐं तुंहिंजी गिरफ़्तारी जो बादशाह हुकुम ॾिनो। सो मूंखे मौक़ो मिलियो, मां तुंहिंजे नाने जो नीमक खाधो आहे, सो तंहिंजे करे तोखे आयो आहियां ॿुधाइण, जान बचाइणी अथई त भॼ। कि भला मां थोरो अंदरि वञा त जेका ज़रूरत जो सामान हुजे त भला उहो त खणा। हुन चयसि सवा तुंहिंजी अथई मर्ज़ी, मां चवां थो त छॾ कंहिं बि शइ खे, छॾ ख़ाली सिर बचाए, ख़ाली सिर बचाए, सामान बामान खे छॾ। ग़ुलाम जो हिन खे इहो चयो, हिन खां सामान खणण बि विसरी वियो ऐं वठी थो भॼे। शहर जे ॿाहिरि अची पहुतो। शहर जे ॿाहिरि जो पहुतो त ॾिसे हाल हिन जा हीणा लॻा पिया, केरु सुञाणे कोन पियो। यको पीउ जे सोग में हुयो। माण्हू जो हिन गुफ़्ता ॿुधा त माण्हू पिया चवनि त बादशाह नओं वज़ीर जेको रखियो आहे, सो उन खे चयो अथई त वञ ऐं हुन जेको वज़ीर गुज़ारे वियो आहे उन जो माल मिल्कियत जेका आहे उहो ज़ब्त कर ऐं उन जे पुट खे गिरफ़्तार करे वठी अच, बादशाह उनखे माराईंदो। यार इहे हिन बादशाहनि जा हाल, ॾिस त कॾहिं केॾो राज़। अॼु वरी बादशाह हुनजो पीउ बि गुज़ारे वियो आहे ऐं बादशाह एॾो ॾमरिजो अथसि। वॾो ज़ुल्म आहे, पर दा बादशाहनि खे केरु चए। हिन ॿुधो पिए, चुपड़ी कयूं ऐं अॻिते हलियो। हाणे हिन खे बि इहा ख़बर न हुई त वञा काॾे। हलंदो 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 माना ईअं बिना इरादे ईअं जो अखि खोले त ॾिसे त पीउ जी क़बर ते बीठो। पीउ जी क़बर ते अची पहुतो। पीउ जी क़बर ते अची वेठो ऐं अखियुनि में पाणी अची वियुसि। पंहिंजो गुज़िरियल वक़्तु, अॼोको वक़्तु इहे यादि पिया अचनिसि। रोए पियो, ईअं सम्झ त पीउ सां मिलण ॻाल्हाए पियो। हाणे हो त वीचारो मरी वियो हो, पर पीउ सां पियो ॻाल्हाए, ॼण दांह पियो ॾे पीउ सां पंहिंजी सॼी पीउ खे हाल अहिवाल पियो ॾे। हे अञा हुते वेठो ई हुयो त हिकिड़ो माण्हू अची हुते पहुतो, जेको लॻे पियो त सोनारो आहे। उन वटि हिकिड़ी थेली, उन में सोन हुयो। हिन खे ॾिसी चई त तोखे छा थियो आहे? छो तुंहिंजो रंग इहो मुंहुं अहिड़ो लॻो पिया, छा थियो थी? हिन चयसि त मां सुतो पियो हुअसि घर, मां ॾिठो ख़्वाबु त बाबो मूं ते नाराज़ थियो आहे त तूं मूं ॾे छो नथो अची, मुंहिंजे क़बर ते छो नथो अची। सो मां जो ॾिठो त ईअं सम्झो त उन भव खां वठी भॻो हां त तकिड़ो वठी भॻुसि त भणा ॾींहुं न गुज़री वञे, वञी बाबे जी क़बर जी ज़ियारत करे अचां। सो उन जे करे मां ईअं लॻो। उन हमरा चयसि त तुंहिंजे पीउ कुझु ॿेड़ा वापार लाइ मोकिलिया हुआ, उन्हनि मां कुझु मोटिया अथई। सो मां चाहियां थो त उन मां
1000 दीनार सोना सिक्का उन जे एवज़ इहो जेके ॿेड़नि में सामान आहे उहो मां ख़रीद कया। जेको ॿेड़ो मोटी आयो आहे सामान खणी त मां उहो ख़रीद कया। इहो चई हुन थेली कढी, उन थेलीअ में सोना सिक्का पिया हुआ। उन मां 1000 दीनार ॻणी इन छोकिरे खे ॾिना त अचे वठि मूंखे हिन जी रसीद लिखी ॾे। वज़ीर हिकिड़े पने ते हिन खे लिखी ॾिनो त हिन जो लिखण वारो जेको आहे सो वज़ीरज़ादो बदरदीन। उन 1000 दीनार जे एवज़ पंहिंजे पीउ जी पहिरीं जेका ॿेड़ी आहे उन जो जेको बि सामान आहे उहो हिन यहूदी इसहाक जे हथां खे खपाए ॾिनो। इहो लिखी ॾिनई। उहो को यहूदी हो, इसहाक नालो। हिन यहूदी खां दीनार वरिता, उहो पनो बि वरितईंसि। वरी पंहिंजे पुराणे वक़्त खे पियो ॾिसे, रोअण पियो अचेसि। उते पीउ जे क़बर ते हिनखे रोंदे रोंदे राति थी वई। उते पीउ जी क़बर खे भाकुर पायूं ऐं रोंदे रोंदे हिनखे उते निंड वठी वई। पीउ जे क़बर ते हिनखे निंड वठी वई। हाणे बक़ाया किसो इंशाअल्लाह सुभाणे।